यानी इन तरीक़े सां यानी बर वक़्तु अमली सरगर्मी जेका आहे सॼो ॻोठु नौजवान ॻोठ जा ऐं जेके जवान मुड़ुस निकिरी पवंदा ऐं उहा चोरी जेका त मोटी ईंदी आहे, घणे भाङे मोटी ईंदी आहे। पर के आलसी आरसी माण्हू जे न आलसी चवंदा आहिनि हुनखे उर्दू में सिंधी में आरस भॻा जेको हमरा जी गऊं चोरी थी वई, साईं न पहिरों खयईं न सुबुह जो कंहिंखे ॿुधाईं, हिकिड़ो ॾींहुं थियो ॿियो ॾींहुं थियो, वॾे हाल वाल तुंहिंजी गऊं नज़र नथी अचे। चई बाबा गऊं मोटी ईंदी, कीअं मोटंदी? चई मां जेको आहे सो वियुसि भर में जेको फलाणी ज़ाति जो जेको चङो मुड़ुसु आहे उनखे वञी चयुमि, छिकियुमि उनखे वञी। उन वरी असांजे ॻोठ में वरी हिकिड़ी मथे गादी आहे, पीर रहनि था शालेशाह शालीशाह हुनखे सवली हुन में आम वॾेरे जेको आहे सो वञी शालीशाह खे जेको छिकियो। शालीशाह वरी वियोसि जोहीअ में जेके आहिनि शाहणियुनि जो सरदार सरदार वरी जमाल ने सरदार खे छिकियो, जमाल फलाणो 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 गऊं जी मोटी थी। नतीजे में उहो हिकिड़ो ॾींहुं 5 साल गऊं चोर खाई खपाए छॾी माना। पर इन तरीक़े सां हुनखे जेको छिकियो हुनखे छिकियो आहे, हुनखे को सरदार को पीर को वॾेरो को फलाणी ज़ात जो को फलाणी ज़ात जो। हाणे सोशल मीडिया जो इस्तेमालु जेकॾहिं असीं ईअं सम्झूं त बाबा ॾे हाल वाल फलाणो मामिलो चई बाबा ट्रेंड हलायोसीं 4 लख टुपी आऊं, डेम ते ट्रेंड हलायोसीं 4 लख खां टुपी वियासीं, फलाणे मिसिंग पर्सन ते हलायोसीं 4 लख खां टुपी वियासीं, फ़ौजी छावनियूं ठहनि पियूं उनजे ख़िलाफ़ु ट्रेंड हलायोसीं 4 लख खां टुपी वियासीं। यानी इहे ट्रेंड उन हमरा जे गऊं मोटाइण वारे उन नतीजे वांगुरु असांजा ट्रेंड हिकु हद ताईं ठीकु आहिनि, पर अमली तौर ते जेसीं ताईं सिंध जो नौजवान जदोजहद न कंदो, जेसीं ताईं सिंध जो नौजवान ॻोठनि में वञी करे ॿाहिराड़ी में वञी करे उन हारीअ खे पोरियत खे आम जेको असांजो सिंधी आहे उनखे उन में अवेयरनेस पैदा न कंदो, उन में अहसासु क़ौमी पैदा न कंदो, उन में सियासी ऐं नज़रियाती तारीख़ी जागरता पैदा न कंदो, उनखे वठी करे अमली जदोजहद में शामिलु न कंदो, उन वक़्त ताईं इहे जेके असांजूं जेके गऊं चोरी थींदियूं इन्हनि जी वापसीअ जा इम्कान ई कोन्हनि के। ॿी ॻाल्हि मिसाल ॾींदा आहिनि त जानवरनि मीटिंग कई पंहिंजो पाण में, मुख़्तलिफ़ जानवरनि मीटिंग कई, झंग जो जानवर जेको आहे हुन चयो त भाई शींहुं शेर ख़ुदा जो हे जेॾी महिल बुख लॻे सो हणियो चंबोको, केॾी महिल जेको आहे सो हरणीअ जो फर थो खाए, केॾी महिल भोले जो फर थो खाए, केॾी महिल कंहिंजो फर थो खाए, अचो त पंहिंजो जेको आहे सरदार तब्दील था कयूं। सभिनी जानवरनि मीटिंग कई, शींहुं चुपड़ी कयो ॿुधे। हाणे अक्सरियत जो थी वई, अक्सरियत में जेको आहे सो जानवरनि चयो त हाणे छा कयूं, भोले हिकिड़े खे पग ॿधायूं, चयूं बाबा हे जेको भोलड़ो आहे हिनखे जेको आहे पग था ॿधायूं। नतीजे में हिकिड़ो ॾींहुं थियो ॿियो ॾींहुं थियो, शींहं खे बुख जो लॻी त हरणीअ फर खाई हलियो, पर गुम थी हलियो, हरणी सरदार ॾे वई भोले ॾे वई। भोलो छा करे जो भुल ॾे हिकिड़े वण ते चढ़े वरी रड़ करे ॿिए ते टीं ते चो सॼो अधु जेको आहे ॿेलो घुमी वरी चए त माई तूं जेको आहे सो सुभाणे अचे हा तुंहिंजो फर मिली वेंदो हलियो। उहो हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं नेठि जानवर वरी सभु गॾु थी आया, बाबा तोखे असां सरदार कयो आहे, हिन जो फर गुम आहे, वरी जेको आहे ॿिए जो हिकिड़े फर गुम थियो हलियो, टे जो तुंहिंजो सरदारी कहिड़े कम जी? तूं चई त भला हे मुंहिंजूं तव्हां अचणियूं वञणियूं कोन था ॾिसो था, उहो ठेंक जो जेको वण ते चढ़ियो जेको, सो इहा जेका अचणियूं वञणियूं असांजूं रुगो सोशल मीडिया ते रहियूं, व्हाट्सअप ग्रुपनि ताईं रहियूं, जेकॾहिं फेसबुक ताईं महदूद रहिजी वियासीं या ट्विटर ते रहिजी वियासीं, नतीजे में सिंध जो नौजवान जेकॾहिं तनज़ीमुनि सां वाबस्ता न आहे, हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो त रियासत जी साज़िश आहे त सिंध जी क़ौमी तहरीक कमज़ोर थिए फ़िक्री तौर ते, सिंध जी क़ौमी तहरीक कमज़ोर थिए तनज़ीमी तौर ते, ऐं सिंध जी क़ौमी तहरीक कमज़ोर थिए छाकाणि त क़ौमी तहरीक जे क़यादतुनि ते जॾहिं बहितान लॻंदा, जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी प्रोपेगेंडा थींदी, जॾहिं क़ौमी फ़िक्र जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा थींदी, जॾहिं तनज़ीमुनि जो तहरीक ख़तमु थींदो, तनज़ीमुनि जो अमल ख़तमु थींदो, नौजवान उन जेको आहे हाणे मां नथो उनजो मिसाल वठी वञा, महज़ जेको आहे सो सोशल मीडिया जे ट्रेंड जे चइनि लखनि ताईं पंहिंजो पाण खे ज़हनी तरह जेको आहे सो मायूस करे छॾींदो, नतीजे में जदोजहदूं न थींदियूं। ऐं असां वटि मां हिकिड़े पंहिंजो व्हाट्सअप ग्रुप में हिकिड़ो जेको आहे ख़्यालु पेश कयो, बाबा क़ौमी तहरीक जी तनज़ीम साज़ी जेका आहे कजे,
ऐं नौजवाननि खे चयो वियो त बाबा ॻोठनि में जिते किथे तनज़ीम साज़ी थिए, पर यानी हिकिड़ा अहिड़ा मैसेज बि अची विया त यार तनज़ीम थी न सघंदी, यूनिट खुलंदा त पोइ हीअं थी वेंदासीं हलिया, पोइ हूअं थी वेंदासीं हलिया, पोइ जेको आहे फलाणी शइ थी वेंदी। हाणे हिते ॿ ॻाल्हियूं जेके आहिनि से ज़हन में रखो। हिकिड़ो त मुख़्तलिफ़ व्हाट्सअप ग्रुपनि में मालिकनि जा माण्हू बि सिधीअ रीति उन में हूंदा आहिनि। असां सम्झूं था असां हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे ऐं उन में मालिकनि जो माण्हू न हुजे, इहो मुमकिन ई कोन्हे को।